शाहिद खुसरो वर्क यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी खे दोस्तनि पिनी प्यारनि खे भली कार। दोस्तों अॼु धमाकेदार अपडेट ॾींदासीं ड्रामा सीरियल पंहिंजा वेरी जी। अचण वारे एपिसोड सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। जाकिर ख़ान ज़िंदा आहे। अकबर ख़ान उन खे अञा मारियो न आहे, लेकिन अकबर ख़ान इहा अफ़वाह फैलाए छॾी त मूं मारे छॾियो आहे। उहो ॾिसणु चाहे थो दिलावर ख़ान जो लहजो ऐं असलियत, ऐं होॾो सांवल बि इहा ॻाल्हि आश्कार करे छॾी, ज़ाहिर करे छॾी। सांवल चयो जाकिर ख़ान खे तूं मराए थो। दिलावर ख़ान सॼा तुंहिंजा कवन, तूं नाग बणिजी मिल्कियत वेहणु चाहें थो। दोस्तों कुझु ॾींहं पहिरियों मां अपडेट ॾिनी हुई त दिलावर मिल्कियत जे करे ईअं करे थो। तव्हां ॾिठो त उहे ॻाल्हियूं ज़ाहिर थियूं आहिनि। वाक़ई मिल्कियत जे करे हर को कुझु बि करे सघे थो, पंहिंजे भाउ खे बि मराए सघे थो। हे त पोइ बि सौट आहे। अहिड़े हिसाब सां हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी सोच आहे। ड्रामे जूं कुझु कहाणियूं भलियूं आहिनि। हिकिड़ो जेको नओं करेक्टर आयो आहे ट्रक विच मज़ाकिया थो, जेको डायलॉग मशहूरु आहे अकबर ख़ान वटि जेको आयो आहे जिसकानी साहब, जेको चवंदो आहे मारो मेरे को ट्रक विच, इहो इन जो करेक्टर मूंखे वणियो। इहो ज़बरदस्तु आयो आहे, कॉमेडी करेक्टर।